अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों हिन वीडियो जो उनवान आहे जाग सिंधी जाग, जंहिंमें तव्हांखे हिकु पैगाम हिकु मैसेज ॾींदासीं। वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों हिन खिते में सभ खां वॾी तब्दीली हीअ अची रही आहे त अमरीकी फ़ौजां अफ़गानिस्तान मां निकिरनि पियूं। जुलाई खां सेप्टेम्बर ताईं अमेरिका मुकमल अफ़गानिस्तान मां निकिरी वेंदो। अमेरिका जे निकिरण खां बाद अफ़गानिस्तान में हिकु संगीन सियासी ऐं समाजी बहिरान थियण जा इम्कान आहिनि। इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त तालिबान अफ़गानिस्तान ते हुकूमत कंदा या कब्ज़ो कंदा। दोस्तों इहो बिल्कुलु मुमकिन आहे। जेके अमेरिका खे हराए चुका आहिनि उन्हनि लाइ अशरफ गनी जी हुकूमत किराइण मुश्किल न आहे। जेकॾहिं ईअं थिए थो त अफ़गानिस्तान में ख़ाना जंगियूं थींदियूं, हालात ख़राब थींदा। जीअं पहिरियां अफ़गान जंग में लखें अफ़गानी पाकिस्तान अची विया, हिन चकर ॿीहर ईअं थियण जो ख़तरो आहे। पाकिस्तान में सिंध हमेशह धारियनि लाइ यतीम खानो बणी आहे। धारियनि खे पनाह ॾियण जा ॿ नुक़सान आहिनि। हिकु त बदअमनी वधे थी, ॿियो त हू असांजे वसीलनि ते कब्ज़ो करे वञनि था। धारियनि खे पनाह ॾियण जो नुक़सान केतिरो आहे, इन लाइ असां वटि ज़िंदा मिसाल फ़लस्तीन जो आहे। उन्हनि जो पंहिंजो मुल्क बि हथ मां निकिरी वियो। असां सिंधियुनि जी सभ खां वॾी कमज़ोरी हीअ आहे त कंहिंखे बि फुटपाथ तां खणी क़ौम परस्त लीडर बणाए छॾियूं था। उनजो बैकग्राउंड बि नथा ॾिसूं, जंहिं सबबु सिंध में हिकु वॾो सियासी बहिरान आहे। दोस्तो ही उहो वक़्तु न आहे जो हथ में प्ले कार्ड खणी रोड ते धारियाना मंज़ूर जो नारो हणी घर वेही रहूं। इन सां मसइला हल न थींदा। मूंखे नथो लॻे को बि क़ौम परस्त अॻुवान सिंधी क़ौम सां सचो आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा सभु क़ौम परस्त पार्टियूं मिली करे सभ खां पहिरियां त पीपी खे सिंध मां शिकस्त ॾियनि हा। अॼु ताईं उन्हनि खां एतिरो बि न थी सघियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि हीअ आहे त क़ौम परस्त अॻुवान इलेक्शन में हिक ॿिए साम्हूं बीह रहनि था। इन सां तब्दीली कीअं ईंदी? धारियनि खां बचण जो हिकु ही बि तरीक़ो आहे त पंहिंजी क़ौम खे मज़बूत करियो, तालीम हासिल करियो ऐं पैसो ठाहिण जी कोशिशि करियो। कारोबार तरफ़ ध्यानु ॾियो ऐं कंहिं बि कारोबार खां शर्म महसूस न करियो, भले रेढ़ी बि खोलणी पवे। दोस्तो जेके वस वारा आहिनि प्रॉपर्टी ख़रीद कयो, ज़मीनूं ख़रीद कयो, होटल वग़ैरह खोलियो, उते सिंधी माण्हुनि खे रखो। इन में तव्हांजे घर जो बि भलो थींदो ऐं सिंध जो बि। जेके वस वारा न आहिनि उहे को बि नंढो कारोबार कनि। जेकॾहिं पाण ईअं न कयोसीं त पोइ असांजे हर कारोबार में धारिया शामिल थी वेंदा। असां उन्हनि जा मुलाज़िम हूंदासीं। हिन वक़्त हालत हीअ आहे, गोरख हिल स्टेशन जहिड़े तफ़री मार्ग ते बि धारियनि जी नज़र आहे। जेकॾहिं असां उते होटलूं, दुकानूं, बाज़ारूं ठाहियूं हा त हज़ारे सियाह घुमण अचनि हा, जंहिंसां सिंधी माण्हू जी इनकम जनरेट थिए हा। हाणे जेको असांखां न थियो आहे उहो धारिया करण जो सोचे रहिया आहिनि। इन खां पहिरियां जो सिंध जी कोहमरी में पठाणनि ऐं पंजाबियुनि जा कारोबार नज़र अचनि, उते तव्हां को नंढो वॾो कारोबार शुरू कयो। स्टार्टिंग में मुश्किल थींदी, पर मुस्तक़बिल में गोरख हिकु वॾो तफ़री मार्ग थियण वारो आहे, जितां घणो कुझु हासिल करे सघिजे थो। जेकॾहिं असां अॼु न जाॻियासीं त पोइ सिंध समूरी में असां सिर्फ़ु बेरा हूंदासीं। होटल वग़ैरह धारियनि जा हूंदा। कराची में इहो ऑलरेडी थी वियो आहे। चंद कारोबार सिंधियुनि जा नज़र ईंदा, बाक़ी सभु धारियनि जा आहिनि। पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, उन्हनि खे कारोबार जी सिख्या ॾियो। जेकॾहिं पंहिंजो पाण खे मुआशी हिसाब सां मज़बूत न कयोसीं त हमेशह ग़ुलाम ई रहिजी वेंदासीं। कंहिं धारे जे होटल ते बेरे हुजण खां बहितर आहे पंहिंजी हिकु रेढ़ी खोले मालिक बणिजी वञो। वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।